हेलो फ्रेंड, अस्सलाम वालेकुम। गुल समूह चैनल में तव्हांखे ख़ुशि आमदीद चऊं था। अॼु पाण कुझु बेसिक क्वेश्चन जेके आहिनि प्राइमरी लेवल ते सॉल्व कंदासीं, जेके लाज़मी आहिनि। तव्हां उनखे उनजो तरीक़ेकार ॾिसी लाज़मी कोन्हे त अहिड़ो ई क्वेश्चन अचे, मतिलबु त नमूनो थोरो चेंज हूंदो। त इहे लाज़मी सुवाल आहिनि, अहिड़ा तव्हांखे अहिड़ियूं ॿ टे वीडियो ठाहे मोकिलींदासीं मिक्स करे इंशाल्लाह। अचो क्वेश्चन ते हलूं। नंबर ऑफ सबसेट ऑफ एक्स एंड वाई। छो त एक्स ऐं वाई जो सबसेट घणा थींदा, ठीकु आहे। छा थियो सवाल, छा चयो, एक्स ऐं वाई जा सबसेट घणा थींदा, ठीकु आहे। सभ खां पहिरीं इहा ॻाल्हि त तव्हांखे फार्मूलो हुजे। सबसेट जो फार्मूलो जेको आहे कढण जो, उहो आहे 2 पावर n, ठीकु आहे। n जो मतिलबु हिते छा आहे, नंबर ऑफ एलिमेंट, ठीकु आहे। n जो मतिलबु छा आहे, नंबर ऑफ एलिमेंट, जेके एलिमेंट ॾिनल आहिनि। फार्मूलो आहे 2 पावर n, ठीकु आहे। हीअ छा आहे, नंबर ऑफ एलिमेंट। एलिमेंट घणा, हिकिड़ो ही ऐं हिकिड़ो ही, ठीकु आहे। घणा एलिमेंट थिया, 2 थिया, ठीकु आहे। n जे मथां तव्हां जेको n रखियो आहे, इन ते 2 रखी ॾियो, ठीकु आहे। 2 ते पावर 2 ॾिनो। इहे 2 किथां आया, ओ ही आहिनि एलिमेंट, मेंबर आहिनि। हिकिड़ो 2, ही 2 पाण रखियासीं, ठीकु आहे। ऐं 2 × 2 कयासीं, घणा थिया, 4। त हिन जो नंबर जेको निकिरंदो उहो 4 आहे, ठीकु। सम्झी विया, सवा सवलो आहे। उन खां पोइ ॿियो क्वेश्चन आहे, इफ 5 टाइम अ नंबर डिक्रीज बाय 2 इज 8 देन द नंबर इज, ठीकु आहे। हाणे चलो 5 कंहिंसां ज़रब थियो आहे, ठीकु आहे। 5 टाइम ज़रब थियो, उन डिक्रीज करण खां पोइ 2 जाब, ऐं वरी उन खां पोइ जेको रिज़ल्ट असांखे मिलियो उहो 8 आहे। त इक्वेशन थोरी ॾुखी हूंदी आहे ठाहिण, बहरहाल तव्हांखे आसान नमूने सां सम्झाईंदा। हाणे ही 5 टाइम जेको नंबर आहे मल्टीप्लाई पियो थिए, फॉर एग्जाम्पल एक्स सां, ठीकु आहे। डिक्रीज थिए पियो, डिक्रीज जो मतिलबु आहे घटिजे पियो। घटिजे पियो त तव्हां माइनस जी निशानी हणी ॾियो, को मसइलो कोन्हे को, ठीकु आहे। माइनस कंहिंसां में थिए, 2 सां, डिवाइड बाय डिक्रीज बाय 2, ठीकु आहे। ऐं रिज़ल्ट पाण खे कहिड़ी मिली आहे, 8 मिली आहे। आई ॻाल्हि सम्झ में। हाणे सवा सवलो आहे। ही माइनस जा 2 होॾां खणी वेंदा, छा थी वेंदा, प्लस जा थी वेंदा, ठीकु। 5x = 10, ठीकु आहे। हाणे x मल्टीप्लाई पियो थिए, हिते होॾां ईंदो, छा थींदो, डिवाइड थींदो, ठीकु आहे। 10/5। हाणे डिवाइड करे छॾियो, x बराबरि थियो 2 जे। सफ़ा सवलो लॻो। सवाल थोरो मुंझल हो, सवाल थोरो ॾुखियो ॾिसण में आयो पे, सम्झी विया, ठीकु आहे। वरी क्वेश्चन नंबर 3 कयूं था। हाणे क्वेश्चन नंबर 3 ॾिसो, ब्रैकेट जे अंदरि 9 × 3 + 3, वरी ब्रैकेट बंदि आहे, वरी माइनस जी निशानी आहे, वरी ब्रैकेट जे अंदरि 5 × 2 आहे, ऐं वरी +4 - 2 बराबरि छा आहे, ठीकु आहे। हाणे हिन में इलाही जेके आहिनि माण्हू मुंझी पवंदा आहिनि, इहो हिसाब सॉल्व कीअं करियूं, ठीकु आहे। त हाणे तव्हां सिर्फ़ु छा कंदा, पहिरीं ब्रैकेटनि जो नालो वठो, ॿियनि जो नालो कोन्हे तव्हांखे वठिणो हाल फ़िलहाल, ठीकु आहे। तव्हां ब्रैकेट में हीअ ॾिसो, पाण में मल्टीप्लाई पिया थियनि त मल्टीप्लाई करियो। तव्हां ईअं कॾहिं बि न कजो हे ॿई पाण में जोड़ करे छॾियो, छाजे करे, अकॉर्डिंग टू बॉडमास रूल जे रूल जे मुताबिक़ पहिरीं डिंगी में जेको आहे हिते ज़रब आहे, त पाण इहा कंदासीं, ठीकु आहे। 9 ऐं ही मल्टीप्लाई कंदा, घणा थिया, 27 + 3। अञा ब्रैकेट ख़तमु कोन थी आहे, माइनस हे मल्टीप्लाई थींदी पिया, करे छॾियो। 5 × 2 = 10, +4 - 2, ठीकु आहे। हाणे रुगो हीअ ब्रैकेट ख़तमु करणी आहे, हिन थियो 30, ठीकु आहे। 30 आंसर आयो, 10 + 4 - 2, ठीकु आहे। आई ॻाल्हि सम्झ में। त हाणे छा कंदासीं, हे जेके 30 आहिनि इहे प्लस जा आहिनि, 30 प्लस जा आहिनि। जेकॾहिं पासे में का निशानी कोन्हे रखियल, सम्झो त प्लस जी आहे। हे 30 प्लस जा, ऐं हे 4 प्लस जा, 30 हे प्लस जा, ऐं 4 हे प्लस जा, पाण में जोड़ कंदासीं, प्लस कंदासीं, थिया 34, ठीकु आहे। उन खां पोइ माइनस जा 10 आहिनि, ऐं माइनस जा 2 आहिनि। अॼु बि ॻाल्हि सम्झ में, ठीकु आहे। त हाणे हीअ त आसान आहे, हिन में त कट थींदो आहे, करे वठो, ठीकु आहे। चोटी मां 34 मां 10 विया, भई बचा 24 - 2, ठीकु आहे। हाणे त सवा सवलो आहे, 22 आंसर आयो 22, ठीकु आहे। इहो फॉर्मूलो आहे, हिनखे थोरो ॾिसिजो। अहिड़ा नमूने जा पंहिंजा हिसाब तव्हां ठाहींदा कंदा, तॾहिं तव्हांजे सम्झ में ॻाल्हि ईंदी। लाज़मी कोन्हे त क्वेश्चन इहो ई अचे पेपर में, अहिड़े नमूने जो ईंदो, ठीकु आहे। हाणे क्वेश्चन 4 ते अचूं था, ठीकु आहे। हाणे क्वेश्चन 4 ते अचूं था। क्वेश्चन 4 छा आहे, चलो इफ a बराबरि आहे 2 जे, b बराबरि आहे -3 जे, c बराबरि आहे 4 जे, देन a² + ab + c² मालूम करो। सफ़ा सवलो, कुझु बि कोन्हे, रुगो जेके तव्हांखे वैल्यू मिले न उहे पुट करणियूं आहिनि, जेके तव्हांखे वैल्यू मिलियूं आहिनि उहे पुट करणियूं। ही a² आहे,
ठीक है। तो ए जी वैल्यू घणी मिली है 2 मिली है, तो तव्हां कुछ भी न कयो, ए जी जगह ते 2 रखो, स्क्वायर रखो, ठीक है। पोइ प्लस जी निशानी आई, पाण प्लस विझणी, ठीक है। उन खां पोइ छा आहे ए जी वैल्यू घणी आहे 2 आहे, तव्हां 2 रखो, ठीक है। बी जी वैल्यू घणी आहे -3, ये तव्हां -3 रखिया। आई ॻाल्हि समझ में। वरी प्लस जी निशानी आहे, पाण प्लस ॾिनी। सी जी वैल्यू घणी मिली आहे 4 मिली आहे, 4 रखियोसीं, ठीक है। 4 जे मथां छा आहे स्क्वायर, ठीक है। हाणे छा कंदासीं, ही मल्टीप्लाई कंदे 4 2 टाइम 2 4 प्लस हे 2 हिन 3 सां मल्टीप्लाई कंदासीं, ठीक आहे। हे 2 हिन 3 सां मतलब के अल्फा लायूं त ॾिसूं छा थो थिए। 2 मल्टीप्लाई 3 कंदे 6, हीअ प्लस जी निशानी, हीअ माइनस जी निशानी, प्लस इनटू माइनस माइनस हेॾा 6, ठीक आहे। निशानी तव्हांखे फार्मूला तव्हां मूं पहिरीं ॿुधायो त फार्मूला लाज़मी यादि करणा आहिनि, जेकॾहिं तव्हांखे फार्मूला ॿिया नथा अचनि में त कोन ईंदी। उन खां पोइ प्लस जी निशानी आहे, प्लस पाण ॾिनो 4 टाइम ही, ठीक आहे। 4 जे मथां स्क्वायर आहे, माना 4 मल्टीप्लाई 4 थींदा 16, ही पाण 16 लिखिया, ठीक है। हाणे किथां खां प्लस करियूं, किथां खां माइनस करियूं, ठीक आहे। हे 4 छा जा आहिनि प्लस जा आहिनि, ठीक आहे। हे 4 वरी हिन 16 सां प्लस कंदा, 4 ऐं 16 घणा जा 20, ठीक आहे। माइनस जा 6, हाणे तव्हांजो इहो आंसर अची वियो, 20 मां 6 कढियोसीं, ठीक है। 14 अची वियो, सही आहे, सम्झी आहे, सफ़ा सवलो आहे। त हाणे अहिड़े नमूने जेकॾहिं अचनि तव्हां ईअं सॉल्व कंदा, ठीकु। हाणे पाण 5 नंबर क्वेश्चन करियूं था, हिन में सेटनि जो हिसाबु आहे, ठीकु आहे। सेट चैप्टर मां खणूं त पहिरीं सेट में तव्हांखे हे शयूं लाज़मी अचणु खपनि, ठीकु आहे। उन खां पोइ वधीक ॿिया सभु सेट ॿिया हे हो जेके थींदा आहिनि उहे बाद में, पहिरीं में हे शयूं तव्हांखे अचणु खपनि। त हाणे हिन में क्वेश्चन हिन यूनियन बराबरि आहे 1 2 3 4 5 6 7, ठीकु आहे। ऐं ए बराबरि आहे 1 2 3 ऐं बी बराबरि आहे 4 5। त हाणे चलो ए यूनियन बी लहो, ए इंटरसेक्शन बी लहो, ए डिफरेंस बी लहो ऐं ए कॉम्प्लीमेंट लहो, ठीकु आहे। हाणे 4 नमूना तव्हांखे सम्झायूं था त कीअं कबा, ठीकु आहे। पहिरीं क्वेश्चन पाण खणूं था ए यूनियन बी, ए यूनियन बी, ठीकु आहे। त हाणे तव्हां पहिरीं छा कंदा, ए आहे, ठीकु आहे। ए जी रक़म रखंदा, ए जी रक़म कहिड़ी आहे 1 2 3 ब्रैकेट बंदि, करली ब्रैकेट आहे, ठीकु आहे। उन खां पोइ ये निशानी छाजी आहे, सैम्पल छाजी आहे, यूनियन जी आहे, त यूनियन ॾींदा, ठीकु आहे। पोइ बी जी रक़म लिखंदा, बी जी रक़म कहिड़ी आहे 4 ऐं 5, ठीकु। हाणे इहो थी वियो, ठीकु आहे। सवाल तव्हां लिखी छॾियो। हाणे चयो यूनियन जो मतिलबु छा आहे, यूनियन जो मतिलबु इहो हूंदो आहे त सेट पहिरियां, ठीकु आहे, सेट पहिरियां ऐं सेट जेको बी हूंदो आहे ॿियो सेट मौजूदु हूंदो आहे, सभई मेंबर लिखबा पर तरतीब वार सां, ठीकु आहे। त हाणे पाण हिनखे सॉल्व करियूं था, ए यूनियन बी, ठीकु आहे। हाणे हिन चलो सेट सभई लिखबा 1 2 3, ठीकु आहे। तरतीब सां 1 2 3 ऐं पोयां 4 5, ठीकु आहे। इहो थी वियो सॉल्व, सम्झ में ॻाल्हि अची वई। यूनियन जो मतिलबु छा आहे, सेट ए जा मेंबर बी में मौजूदु, बी जा मेंबर सभई लिखबा पर तरतीब वार सां, ठीकु, सम्झी विया। वरी पाण ॿियो था करियूं, ॿियो कहिड़ो आहे ए इंटरसेक्शन बी, ठीकु आहे। इंटरसेक्शन बी तव्हां साॻी नमूनो ए जी वैल्यू पहिरीं रक़म रुको न लिखो 1 2 3, ठीकु। वरी ख़ाली निशानी आहे इंटरसेक्शन जी आहे त इंटरसेक्शन ॾियो, बी जी रक़म घणी आहे 4 5, ठीकु। तव्हां छा कंदासीं ए इंटरसेक्शन बी, ठीकु आहे। हाणे इंटरसेक्शन जो मतिलबु हिते तव्हांखे ख़बर, इंटरसेक्शन जो मतिलबु इहो आहे जब ए जा मेंबर बी में मौजूदु हुजनि उहे लिखबा, ए जा मेंबर बी में मौजूदु हुजनि त उहे लिखबा। त हाणे मिसाल तौर 1 हिते आहे, हिन में सेट में आहे कोन्हे छुटो, बी 2 हिन में आहे, हिन में आहे कोन्हे छुटो, 3 हिते आहे, ए जो मेंबर आहे, बी जो आहे कोन्हे, त माना ही ख़ाली सेट निकितो, जवाब अची वियो, ठीकु आहे। ख़ाली सेट मतिलबु इंटरसेक्शन जो मतिलबु इहो आहे त ए जा मेंबर बी में मौजूदु हुजनि त उहे कढी रखबा। आई ॻाल्हि सम्झ में, ठीकु आहे। वरी 3 ते अचूं था, नंबर 3 कहिड़ो आहे ए डिफरेंस बी, ठीकु, ए डिफरेंस बी। त हाणे तव्हां ए जा मेंबर रखंदा, पहिरीं ए जा मेंबर कहिड़ा आहिनि 1 2 3, ठीकु आहे। डिफरेंस जी निशानी तव्हां ॾींदा, बी जी रक़म कहिड़ी आहे 4 5, ठीकु आहे। ए डिफरेंस बी। त हाणे डिफरेंस जो मतिलबु छा आहे, डिफरेंस जी डेफिनेशन कहिड़ी आहे त ए जा मेंबर बी में मौजूदु न हुजनि,
मिसाल तौर हाणे जेकॾहिं मूं वटि का शइ मौजूदु आहे त पासे वारे जेको मेंबर आहे जेको सेट आहे हुन में मौजूदु न हुजनि त उहे कढी रखबा। हाणे हिकु हिते आहे हिन में आहे सेट बी में आहे कोन्हे त इहो हिकु लिखबो, ॿ हिन में आहे हिन में आहे हिन में कोन्हे त उहो बि लिखबो, टे हिते मौजूदु आहे हेॾां आहे कोन्हे त इहो बि लिखबो। ठीकु आहे, इहो असांजो जवाबु अची वियो। ठीकु आहे, सभु सवलो आहे। त डिफरेंस जी ख़बर हुजे त ए जा मेंबर बी में मौजूदु न हुजनि उहे कढी रखबा। ठीकु, वरी ॿियो करियूं था आखिरियूं ए कॉम्प्लीमेंट। ठीकु आहे, हाणे ए कॉम्प्लीमेंट आहे छा, ए कॉम्प्लीमेंट आहे या तव्हांखे हीअं ॾिनल हुजे उल्टी सी ॾिनल हुजे तॾहिं बि हिनजो मतिलबु इहो आहे कॉम्प्लीमेंट आहे। तव्हां मथां मुंहिंजो पेपर में अची वञे कॉम्प्लीमेंट हीअ वरी सी पती अलाए छा आहे त ए कॉम्प्लीमेंट हिन जो फॉर्मूलो तव्हांखे पहिरीं यादि हुजे। ठीकु आहे, ए कॉम्प्लीमेंट बराबरि यूनियन डिफरेंस ए। ठीकु आहे, यूनियन डिफरेंस ए इहो हिन जो फॉर्मूलो आहे। ठीकु आहे, जेकॾहिं मिसाल तौर हिते हुजे बी कॉम्प्लीमेंट हुजे त यूनियन डिफरेंस बी, आई ॻाल्हि समझ में। सी कॉम्प्लीमेंट हुजे यूनियन डिफरेंस बी, जेकॾहिं मुंहिंजी गुल कॉम्प्लीमेंट त यूनियन डिफरेंस गुल। अहिड़े नमूने सां हिसाब जेके आहिनि पाण सॉल्व कंदासीं। ठीकु, त हाणे पाण छा करियूं, पहिरीं छा लिखंदा यूनियन, यूनियन जी रक़म पाण लिखंदासीं 1 2 3 4 5 6 7। ठीकु आहे, पोइ निशानी छा जी आहे डिफरेंस जी आहे, पाण डिफरेंस ॾींदासीं। ए जी रक़म घणी आहे 1 2 3। ठीकु, हाणे हिते अची वियो डिफरेंस, डिफरेंस हिन खां अॻु में हिकिड़ो असां पाण करे आया आहियूं। ठीकु आहे, तव्हां डिफरेंस में मतिलबु छा हूंदो आहे त सेट ए जा मेंबर बी में मौजूदु न हुजनि त उहो ई लिखबा। ठीकु आहे, हाणे मतिलबु हिते हिकु आहे हिते पाए छुटो, माना हीउ कटिजी वियो। ॿ हिन में आहे हिन में पाए छुटो, टे हिन में आहे हिन में पाए छुटो, चार कोन्हे हिन में सेट में मौजूदु आहे मेंबर हिन में कोन्हे, चार लिखियासीं, पंज बि लिखंदासीं, छह बि लिखंदासीं, सत बि लिखंदासीं। ठीकु, सम्झी विया। त अहिड़े नमूने जा हाणे जेके थोरा वरी ॿिया डिफरेंस सेट में सवाल ईंदा आहिनि उन जे बारे में पाण नेक्स्ट वीडियो में पढ़ंदासीं। थैंक यू सो मच।